अस्सलाम वालेकुम। मैं सीधी मिठू अरवा वाला मोटू किस्सो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पार्ट नंबर 40। एक दरिया के किनारे ते पहुतो उन जो इंतकाल थी वियो। इब्ने बाबुआ हज़रत इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम गार वाद कई तो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन के जनाब जबरील अलैहिस्सलाम नजाशी बादशाह के वफ़ात की ख़बर पहुँचाई तो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रंजो अंदोह में फरमायो तवाजो भाव असहमा अज रहमत इलाही से वासुल थो। पोइ हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकीअ के कब्रिस्तान का बाहर आयो। खुदा सभिनी बुलंद ज़मीन के पुस्त कयो एसी ताईं जो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जो जनाज़ो हब्श में ॾिठो उन ते नमाज़ पढ़ी 7 तकबीरूं चयूं। शेख तिब्रिसी जाबिर अंसारी रज़ी अल्लाह ताला इब्ने अब्बास रिवायत कई है तो जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नजाशी जी मैयत ते नमाज़ पढ़ी तो मुनाफ़िक़नि चयो त हब्श जे हिक ईसाई ते नमाज़ पढ़े थो जंहिंखे कॾहिं ॾिठो बि कोन्हे। उन वक़्तु ख़ुदा जी तकज़ीब में आयत नाज़ुल कई। आयत नंबर 199 सिपारो 4 सूरत आल इमरान। बेशक किताब वारनि मां के आहिनि जेके ईमान आणीनि था अल्लाह ते। क़ुरान जेको तव्हां ॾांहुं नाज़ुल कयो वियो आहे ऐं जेको तौरेत उन्हनि ॾांहुं नाज़ुल कयो वियो आहे अल्लाह अल्लाह आजिज़ी कंदड़ ई अल्लाह जी आयतुनि खे थोरे मुल्ह जे बदिले में नथा विकिणनि। उहे ई माण्हू आहिनि जिन जे लाइ संदन रब वटि अजर आहे। बेशक अल्लाह जल्द हिसाब करण वारो आहे। रिवायत आहे तो जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम नजाशी के एक ख़त लिखियो जंहिंमें हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद की तरगीब ऐं तहरीर कई हुई ऐं 4 शेर लिखिया हुआ जिन जो मज़मू ही आहे त ऐ बादशाह हब्श तोखे मालूम हुअणु घुरिजे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिला मूसा अलैहिस्सलाम ऐं मसीह बिन मरियम वांगुरु पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे ऐं ख़ुदा जे तरफ़ां हिदायत खणी आयो आहे जहिड़ी तरह अंबिया खणी आया हुआ। ऐं तूं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औसाफ़ सदाकत पंहिंजे किताबनि में पढ़ंदा आहियो। लिहाज़ा ख़ुदा सां गॾु कंहिंखे शरीक न करियो ऐं इस्लाम क़बूल करियो जो राह हक़ आहे रोशन ऐं ज़ाहिर आहे तारीख़ पोशीदा कान्हे का। शेख तिब्रिज़ीअ खां रिवायत आहे त हज़रत जैफ़र अलैहिस्सलाम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असाब सां गॾु जेको हब्श में हुया मैं 62 अफ़राद अहले हब्शा ऐं 80 अशख़ास अहले शाम जा जिन खे बहीरा राह बि हुयो। रोज़े फ़तह ख़ैबर हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे साम्हूं सूरत यासीन जी तिलावत फरमाई। उहे ॾाढो रुना ऐं चयूं केतिरे क़दुरु मिले थो उन सां जेको हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ते नाज़ुल थियो हुयो ऐं सभिनी ईमान आंदो ऐं वापसि हलिया विया।